अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप आज़रबाईजान ऐं आर्मीनिया विच में अमुन मुआहिदो कराए छॾियो। व्हाइट हाउस में आज़रबाईजान जे सदर इल्हाम अलीफ ऐं आर्मीनिया जे वज़ीर आज़म निकोल पशिन्यान अमरीकी सदर सां मुलाक़ात खां पोइ मुकमल जंगबंदी मुआहिदे ते सहियूं कयूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त आज़रबाईजान ऐं आर्मीनिया जी क़यादत ख़ातिरी कराई आहे त उहे जंग न कंदा। ॿिन्ही मुल्कनि सां टेक्नोलॉजी मुआहिदनि में AI डील्स शामिल रहंदियूं। आज़रबाईजान ते फ़ौजी सहकार ते पाबंदियूं हटाए रहिया आहिनि। हू रूसी सदर व्लादिमीर पुतिन सां 15 अगस्त ते मुलाक़ात कंदो। पाकिस्तान तरफ़ां आज़रबाईजान ऐं आर्मीनिया विच में तारीख़ी अमन मुआहिदे जी आजियां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त अमरीकी सदर ट्रंप ॿिन्ही धुरनि खे वेझो आणण लाइ मुआहिदो कराइण में मदद कई। मुआहिदो अमन इस्तेहकाम ऐं सहकार जी हिक नए दौर जी शुरूआत आहे। पाकिस्तान हमेशह भाउ मुल्क आज़रबाईजान सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल रहियो आहे। अमन लाइ अमरीका जो मददगार किरदारु साराह जोॻो आहे। KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त KP हुकूमत केराइण जी साज़िश जूं ॻाल्हियूं ग़लति आहिनि। जेको बि सूबे में अमन अमान क़ाइमु कंदो तंहिंजो साथ ॾिनो वेंदो। नव में वाक़े जे ज़िम्मेवारनि खे ज़रूरु सज़ा मिलणु घुरिजे। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ जी रावलपिंडी मेडिकल यूनिवर्सिटी में शागिर्दनि सां विहक। शागिर्दनि तरफ़ां पाक फ़ौज जी मुकमल तौरु हिमायत करण जो ऐलान। शागिर्दनि जो चवणु आहे त मुल्क दुश्मन केतिरी बि कोशिश कनि नौजवान नसुल खे पंहिंजे फ़ौज खां परे नथा करे सघनि। शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो उर्स तक़रीबूं। KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी दरगाह ते चादर चाढ़े उर्स जी सरकारी तक़रीबुनि जो इफ़्तिताह करे छॾियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सॼी दुनिया जो अज़ीम शाइर आहे। संदसि शाइरी ऐं हिकमत इंसानियत लाइ मशल राह आहे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मोहबत अमुन ऐं भाईचारे जो पैगाम ॾिनो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो कलाम फितरत सां इंसानियत खे जोड़ण जो ज़रियो आहे। हैदराबाद में सिंध सरकार तरफ़ां जश्न आज़ादी हक़ जी जंग म्यूज़िक फेस्टिवल सकाफ़त वारे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह, आपाशी वारे वज़ीर जाम खान शोरे ऐं ॿियनि जी शिरकत। उस्ताद राहत फ़तेह अली ख़ान, सनम मारवी, कैफ़े खलील ऐं ॿियनि माण्हुनि खे जुमाए छॾियो। ज़ुल्फ़कार अली शाह जो चवणु आहे त पाकिस्तान भारत खे जंग में मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जो मौक़िफ़ आलमी सतह ते भरपूर अंदाज़ सां पेश कयो। DG रेंजर्स मेजर जनरल मोहम्मद शमरेज़ तरफ़ां साइट एसोसिएशन ऑफ इंडस्ट्री कराची जो दौरो। मेंबरनि तरफ़ां अमन अमान क़ाइमु करण ते रेंजर्स ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि खे भरपूर बेटा पेश। मेजर जनरल मोहम्मद शमरेज़ जो चवणु आहे त कराची पाकिस्तान जी मुआशी दिलि आहे। वापारी मुल्की तरक़ी में अहम किरदारु अदा करे रहिया आहिनि। कराची ख़ासि करे इंडस्ट्रियल एरिया में सिक्योरिटी बहितर करणु रेंजर्स जी पहिरीं तरजीह आहे। पीर ॻोठ भरिसां पुराणे तकरार तां जहिड़े में नारी क़तल। ॻोठ अली हैदर जलबाणी में फायरिंग सबबि रमशाह गोलियुनि जो ख़ाज। इलाइक़े में छिकताण। शाहपुर चाकर वेझो ॻोठ लाभेड़ो कीरियो में हथियार बंदनि जी फायरिंग। हिकु ॼणो क़तल, 2 ज़ख़्मी। हथियार बंदनि मोहम्मद ईसा खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। डहर की वेझो ॻोठ आयो ॾखण में हथियार बंदनि था नौजवान क़तल। हथियार बंदनि ज़ाकिर शेख खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। रोस्तम वेझो पुराणे कार ऐं तकरार तां जहिड़े में हिकु ॼणो क़तल। कोट शाहू थाणे जी हद में हथियार बंदनि सोबो बटाणी खे क़तल करे छॾियो।